चाहे फरमान खुदा हुजे, फरमान अंबिया हुजे या फरमान इमाम हुजे, वो हर दौर जे लाइ, हर ज़माने जे लाइ मौजूदु हूंदो आहे। जे अल्लाह कुरान मजीद में इरशाद फरमायो निमाज़ पढ़ो, इन मक़सदु इहो कोन्हे त उन वक़्त जे मुस्लमान जे लाइ न, क़यामत ताईं जेका बि नस्ल आदम अचण वारी आहे सभिनि जे लाइ नमाज़ फ़र्ज़ आहे। अहिड़े तरीक़े सां इमाम हुसैन जेको करबला में ऐलान कयो, केरु आहे जेको मूं हुसैन जी मदद करे, इन ऐलान जो मक़सदु छा आहे? इन ऐलान जो मक़सदु इहो हुयो त छा इमाम हुसैन अलैहिस्सलाम सिर्फ़ु पंहिंजी जान खे बचाइण जे लाइ या उन वक़्त में जेके मुस्लमान हुया मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजी जान खे बचाइण जे लाइ, पंहिंजी जान जी हिफ़ाज़त जे लाइ ऐलान कयो? न, बल्कि इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो ऐलान क़यामत ताईं गूंजंदो रहंदो त यादि रखो, जॾहिं बि जंहिं बि ज़माने में यज़ीदियत सर खणे तव्हांखे हुसैन बणिजी करे, हुसैनियत बणिजी करे यज़ीद जे साम्हूं अचिणो आहे। लिहाज़ा इमाम हुसैन जो फरमान त मूं जहिड़ो हुसैन तो जहिड़े यज़ीद जी कॾहिं बि बैअत न कंदो। मक़सदु इहो आहे, वक़्त जो यज़ीद ज़मानो कहिड़ो बि छो न हुजे, वक़्तु कहिड़ो बि छो न हुजे, जंहिं ज़माने में यज़ीद आयो मौला फरमाए जंहिंजी सीरत मुंहिंजी सीरत वांगुरु हूंदी, वक़्त जे यज़ीद जी कॾहिं बि बैअत न कंदो। लिहाज़ा अॼु असां हिन एहतिजाज में वक़्त जे हुक्मरान खां इहो मुतालबो था कयूं त ख़ुदारा ही उहो ई मुल्क आहे जंहिं मुल्क में अगरि कंहिं जानवर जी टंग कटी वञे, अगरि कंहिंखे यूनिवर्सिटी में कंहिंसां बदसलूकी कई वञे, कंहिंखे तमाचो हयो वञे त ही पूरे पाकिस्तान में हंगामो मची थो वञे। पोइ हीअ जेके सभनि जी तादाद में पर चनार जा मज़लूम मुस्लमान क़त्ल पिया था थियनि, जिनखे न दवाउनि जी सहूलियत आहे, न पाणी जी सहूलियत आहे, उनखे मज़लूम कयो, क़त्ल कयो पियो वञे, त असांजा हुक्मरान किथे आहिनि जेके पर चनार जे मथां उनजी नज़र नथी पवे? लिहाज़ा असांजी अपील आहे हिन मुल्क जे हुक्मरान खां, ख़ुदारा पर चनार जी तरफ़ नज़र कयो, इन दहशत गर्दनि खे लगाम ॾियो। लिहाज़ा असांजे क़ाइदनि जो बि इहो हुकुम आहे, जेकॾहिं इहो ज़ुल्म बंदि न कयो वियो त पूरे पाकिस्तान में एहतिजाज कयो वेंदो ऐं पूरे पाकिस्तान खे जैम कयो वेंदो। लिहाज़ा उहे माइरूं सलाम हुजनि उन माइरुनि खे, पर चनार जी माइरुनि खे जेके पंहिंजे हथनि ते मासूम बच्चनि जे लाशनि खे ॾिसनि थियूं, अहिड़ा अहिड़ा टुकड़ा हिकु मासूम ॿार जे जिस्म जा कया वञनि था, लाश जा कया वञनि था, ऐं चवंदो करबला जी तारीख़ खे वरी वरजायो वियो आहे। उहे जेके सवाल कंदा हुआ, भला छा इहो बि मुमकिन आहे त 6 महीननि जो लाल हुजे, उनखे केरी क़त्ल करे, 3 ॾींहंनि जे प्यासनि केरी ज़िबह करे, तारीख़ अॼु वरी इनखे वरजायो आहे। त ॾिसो, पंहिंजी अखियुनि सां ॾिसो कीअं मासूम ॿारनि खे, कीअं उन माउ जी झोलनि खे उजाड़ियो थो वञे, कीअं जवाननि जा लाश खया था वञनि, कीअं बुज़ुर्गनि जा लाश खया था वञनि। लिहाज़ा अॼु उहा करबला असांखे यादि आहे ऐं यकीन कयो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी सीरत करबला जी, अगरि राह हक़ ते हुजो, पोइ अगरि तव्हांखे जान बि ॾियणी पवे त तव्हां जान बि ॾियो, अगरि तव्हांखे माल कुर्बान करणु पवे त माल बि ॾियो, अगरि तव्हांखे पंहिंजी भेणनि जा पर्दा ॾियणा पवनि त उहे पर्दा बि ॾियो। हाज़िरीन गिरामी, इहो त सबबु आहे जो शाम में जॾहिं मिनाल इमाम हुसैन खां पुछो, मौला सजाद खां पुछो त मौला तव्हां अखियुनि मां रत जा घोड़ा छो ॿारो? मौला शहादत तव्हांजो विरसो आहे। मौला फरमाईंदा, हा शहादत असांजो विरसो आहे, पर छा शराबनि जे साम्हूं पुफियुनि जो बेपर्दा हलण बि असांजो विरसो आहे? हाज़िरीन गिरामी, जॾहिं जनाब सैयदा ज़ैनब दरबार यज़ीद में पहुचनि हा ऐं ॾिसनि हा हर तरफ़ शराबी आहिनि, दरबार खे सजाए वियो आहे, जनाब सैयदा रोई करे चविया, सजाद अल्लाह खां दुआ घुर त शल ज़ैनब खे मौत अची वञे। ओ किथे अलीअ जी धीअ ज़ैनब ऐं किथे शराबुनि जो मजमू, ओ किथे ज़हरा जी पा पर्दा धीअ ज़ैनब, किथे शराबुनि जो मजमू। सजाद दुआ घुर शल ज़ैनब खे मौत अची वञे। सलात पढ़ो मोहम्मद वाली मोहम्मद की ज़ात। बारी दीगर बावाज़े बुलंद आवाज़ में मुंतमिस हूं।